बरसात बोरियुनि जे करे पूरी सिंध जा माजन तेल खे बि तमामु घणो नुक़सानु पहुतो ऐं सवे घर ऐं केतिरा जेके से ॻोठ जेके से हिन में मसमार थिया। 4 महीना गुज़रण जे बावजूदि जेको पाणी आहे जो अञा ताईं ॻोठनि में बीठो आहे ऐं हिन पाणी बीहण जे करे हिते केतिरियूं जेके चमड़ी बीमारियूं पैदा थी वियूं आहिनि। उन सिलसिले में सगा कावश ऐं केटी जे सहकार सां ऐं MS माजंद तरीक़ा अस्पताल जे जेको सो ताउन सां जेका इहा हिते माजंद में चमड़ी कैंप लॻी आहे। अचो त उन हवाले सां उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। अॼु असां सभिनी लाइ ख़ुशीअ जो ऐं ईद जो ॾींहुं आहे जो हीअ स्किन कैंप लॻी आहे। हीअ कैंप तमामु ज़रूरी हुई इन हवाले सां फ्लड खां पोइ तमामु घणा स्किन जा पेशेंट हुआ, उनमें फंगल इन्फेक्शन हुआ। किने पाणी वञण खां पोइ ऐं माण्हुनि खे मिठो पाणी न मिलण जे करे, उस में वधीक वञण जे करे ऐं सफ़ाई ज़ाती न हुअण जे करे माण्हुनि में स्केबीज़ या विचड़ंदड़ ख़ारिश तमामु घणी थी वई आहे। एक्ज़िमा सिज जे करे थींदड़ बीमारियूं जेके पाण PSC चवंदा आहियूं, फोटो सेंसिटिव डर्मेटाइटिस, उहो सस्ते क़िस्म जा साबुण ऐं डिटर्जेंट इस्तेमालु करण जे करे औरतुनि खे हथनि में जेको हाउस वाइफ एक्ज़िमा इहे बीमारियूं घणियूं असांखे। मीडिया जो किरदारु जेको आहे हिन मामले में आउं सम्झां थो तमामु वॾो आहे, जेको वॾी अवेयरनेस पैदा थी आहे माण्हुनि जे अंदरि बि, माण्हुनि में जेको आहे ऐं तमामु परे परे खां माण्हू अट्रैक्ट थिया आहिनि। उहे आया आहिनि माण्हुनि जी मदद लाइ अॻिते वधी करे। मुख़्तलिफ़ तंज़ीमूं आयूं आहिनि ऐं गवर्नमेंट जी लेवल ते बि कमु थियो आहे, ईअं न आहे की कमु न थियो आहे। उहो कमु एतिरो साराहियो न वियो आहे। खान सैदाबाद उते बि जेको आहे सो कैंप लॻाई हुई, बहितरीनु कैंप लॻाई उते बि। ऐं जेको आहे जेको टेंट सिटी हो उहो मूं विज़िट कयो ऐं उते बि जेको आहे माण्हुनि जो हाल त वीचारनि जो ॾाढो ख़राबु आहे। पर इहो असां सभिनी खे गॾिजी सॼी कमु करिणो पवंदो। जेके समाजी तंज़ीमूं आहिनि तमामु वॾे पैमाने ते सॼे पाकिस्तान में असां कमु कयूं वेठा मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां गॾिजी। जीअं हिते सगा जेका आहे सा सिंध में काफ़ी मुस्तहकम आहे, त असांखे अहिड़े पार्टनर्स जी ॻोल्हा आहे जेके असांजी इन सॼे ऑर्गेनाइज़ करण में असांजी मदद कनि। जेसि ताईं दवाउनि जो तालुक़ु आहे, ॿियनि शयुनि जो तालुक़ु आहे, उन जी का बि घटिताई असां वटि कोन्हे। करे सिंध में असां सिर्फ़ु भान सैदाबाद ऐं मांझनि तां नहीं, असां दादू में जेके आहिनि से अलख़ैर सां गॾिजी जेके आहिनि से काफ़ी कया, मेहड़ में कया। बल्कि ईअं मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त जामशोर ऐं डिस्ट्रिक्ट दादू खे असां काफ़ी हद ताईं कवर कयो आहे। ऐं जिते मॉस्किटो नेट खां अलावा जेके आहिनि से हिकिड़ियूं जनरल मेडिसिन्स ऐं प्लस जेके चमड़े जे हवाले सां जेके कैंप्स आहिनि उहे बि क़ाइमु कयूं वयूं आहिनि। केटीएन वारनि जी ऐं कावश वारनि ॾिनो आहे, हिन में पब्लिसिटी ॾिनी आहे, माण्हू तमामु घणो आयो आहे। दवाऊं में सभु ओरिजिनल आहिनि। इंशाल्लाह इहे मरीज़नि खे काफ़ी फ़ाइदो थी वेंदो। कैमरामैन ज़ुल्फ़कार इमरानी सां गॾु अब्दुल मजीद उमरानी, KTN न्यूज़।